वेलकम बैक नाज़रीन। एहतजाज करण सां मुल्क जी मईशत खे नुक़सान थींदो आहे। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे मुआशी इस्तेहकाम लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे ख़ानगी शोबे खे अॻिते अचिणो आहे। ख़ानगी शोबे जो मईशत जी मज़बूती में अहम किरदारु आहे। उनजो वधीक चवणु आहे त एहतजाज करण सां मुल्क जी मईशत खे नुक़सान थींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इहो चयो आहे ख़ानगी शोबे जो मईशत जी मज़बूती में अहम किरदारु आहे। मेड इन पाकिस्तान प्रोडक्ट्स खे सॼी दुनिया में मुतारिफ़ करणो पवंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त मुल्क में महांगाई घटि थींदी पई वञे। मुख़्तलिफ़ मुल्कनि मां सीड़पकार अची रहिया आहिनि। सीड़पकारनि खे सहूलियतूं ॾियणु असांजी ज़िम्मेवारी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त एहतजाज करण सां मुल्क जी मईशत खे नुक़सान थींदो आहे। मुआशी इस्तेहकाम लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। उनजो वधीक चवणु आहे त ख़ानगी शोबे जो मईशत जी मज़बूती में अहम किरदारु आहे। मेड इन पाकिस्तान प्रोडक्ट्स खे सॼी दुनिया में मुतारिफ़ करणो पवंदो।